पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे ज़बरदस्त हाणे अॻिते नेक्स्ट सीन ॾिसण वटां मिलंदा, जंहिंमें तव्हांखे जावर जे भाउ खे कुटको ॾींदो नज़र ईंदो सांवल जो सौट। उनखे छो सांवल जे चवण ते इहो कुझु कयो वेंदो आहे, दाबो कयो वेंदो आहे, उनखे वठी अचो, उन खां इंक्वायरी कयूं वग़ैरह वग़ैरह। ऐं सांवल परेशान आहे, कुझु हुन जूं ॻाल्हियूं कुझु हुननि जूं ॻाल्हियूं, उनखे सम्झ में कुझु नथो आहे, असली केरु आहे, नकली केरु आहे, सचो केरु आहे, कूड़ो केरु आहे। ऐं इन में हाली हिकिड़ो पूरो स्पेल जेको आहे न बैकग्राउंड में निकिरी चुको आहे। 25 एपिसोड ताईं तव्हां ॾिठो त सिर्फ़ु पोयां सीन ॾेखारिया विया, नेक्स्ट न्यू सीन न आहिनि एतिरा ख़ासि। ऐं अॻे स्पेल में बि कुझु अहिड़ा सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा, पोइ तब्दीली ईंदी हिन ड्रामे में। फ़िलहालु ईअं ई हलंदो रहंदो। ऐं ॿी ख़ुशख़बरी इहो ॾियां त रियासत ड्रामे जी एंट्री थियण वारी आहे। जी हाँ दोस्तों, रियासत सोप सीरियल जी एंट्री थियण वारी आहे। तव्हांजो पंहिंजो पसंदीदा ड्रामो रियासत, उनजी एंट्री तमामु जल्द थियण वारी आहे। असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा। ही अव्हां जो पंहिंजो ई चैनल आहे।